पाकिस्तान इलाक़ाई सलामती खे यकीनी बणण लाइ शाम में नुमाइंदगी वारी हुकूमत जो मुतालबो करे छॾियो। शाम में नई हुकूमत खे गॾियल क़ौम जी हिमायत हुजणु घुरिजे। नई हुकूमती ढांचे जी पुरअमन मुंतक़िली खे यकीनी बणाए वञे। इक़्तिदार जी पुरअमन मुंतक़िली शाम जी वहदत ऐं इलाक़ाई सलामती खे बढ़ाईंदी। गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल में शाम जी सूरतहाल ते बहस दौरान पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम जो ख़िताब। गजा में इसराइल जा नस्लकुशी हमला जारी। 46 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फोर्सेस हवाई हमलनि में बेघर फ़लस्तीनी जे कैंपनि खे निशानो बणायो। गजा सिटी पार्क जबालिया एयरबेरी जे कैंप ते बमबारी में 20 ॼणा शहीद थी विया। ओलह किनारे में बमबारी सबबि 3 फ़लस्तीनी शहादत माणी। 50 फ़लस्तीनी गिरफ़्तार। परॾेही ख़बरू इदारे जो चवणु आहे त इसराइली हमलनि सबबि गजा जूं समूरियूं अस्पतालूं गैरफ़ाल थी चुकियूं आहिनि। इसराइली फ़ौज मूजिबि गजा में हमास सां झड़पनि में 3 फ़ौजी मारिजी विया। उत्तर अफ्रीका जे मुल्क चाड जी सदारती महल ते हथियारबंदनि जो हमलो। 18 हमलो कंदड़नि समेत 19 ॼणा मारिजी विया। परॾेही ख़बरू इदारे जो चवणु आहे त चाड जी गादी वारे शहर इंजामीना में सदारती महल ते हथियारबंदनि हमलो कयो। चाड जे हुकूमती तर्जुमान मूजिबि सिक्योरिटी एहलकार जी जवाबी फायरिंग में 18 हमलो कंदड़ मारिजी विया ऐं 6 ज़ख़्मी थी पिया। हमले में हिकु सिक्योरिटी एहलकार बि मारिजी वियो। अमरीकी तारीख़ जी सभ खां वधीक तबाही आणींदड़ बाहि 15,800 एकड़नि ताईं पखिड़िजी वई। मालिबो ऐं सांता मोनिका विच में सामूंडी इलाइक़ा मुकमल तौर बाहि जे वर चढ़ी विया। बाहि में सड़ी 5 ॼणा फोत। 1,000 खां वधीक घर ऐं कारोबार सड़ी रख। वधीक 13,000 इमारतुनि खे ख़तरो। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त बाहि सबबि नुक़सान जो काथो $50 अरब खां मथे थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त टैक्स निज़ाम कारोबार खे हलणु न पियो ॾिए, पर IMF सां कयल वाइदा बि निभाइणा पवंदा। वक़्त अचण ते हू IMF खां मोकिलाईंदा। मुआशी तरक़ी लाइ हू सभिनी सां गॾु वेहण लाइ तयारु आहिनि। कराची जूं रोशनियूं बहाल थी चुकियूं आहिनि। ही मुआशी ऐं एक्सपोर्ट जो मर्कज़ आहे। हू ॾांहुं पाकिस्तान ज़रिए मुल्की मईशत खे हथी वठाईंदा। एक्सपोर्ट ते बदल मुआशी तरक़ी करणी आहे। ब्याज जी शरत 6% ते अची वई आहे। हू चाहे थो त उहा 6% ते अचे। वज़ीर आज़म तरफ़ां पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जो दौरो। तक़रीब में ख़ासि महिमान तौर शिरकत। कराची आमद ते सिंध जे गवर्नर कामरान किशोरी ऐं वॾे वज़ीर सैयद बरादरी शाह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी आजियां कई। 2017 ईस्वी में सियासी अदम इस्तेहकाम सबबि मईशत जो फीतो बीहजी वियो। 2018 ईस्वी में स्टॉक मार्केट $100 हो। कोरोना बाद मुख़्तलिफ़ मुल्कनि जी मईशतुनि खे दिवाले जो ख़तरो हो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पॉलिसी रेट में घटिताई सां कर्ज़नि जी बोझ ऐं ब्याज जी अदायगी में वाज़ह घटिताई थी आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जी तरक़ी मुल्की मईशत ते सीड़पकारनि जे एतमाद जो सबूत आहे। IMF मुआहिदे सां मईशत इस्तेहकाम जे रस्ते ते हले पई। खसारे में हलंदड़ सरकारी इदारनि में सुधारनि ते कमु शुरू करे छॾियो आहे। मईशत जो फीतो हलाइण लाइ तवानाई शोबे में सुधारा आणचर आहिनि। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं लाड़काणे में सियाल ख़ानदान रंजिशूं ख़तमु करे अब्बासी ख़ानदान सां ठाहत राज़ी थी वियो। नायब सरकश पाक किताब खणी तारिख़ अनवर सियाल वटि पहुची वई। सियाल ख़ानदान नियाणी खे मान ॾींदे ठाह लाइ राज़पो ज़ाहिर करे फ़ैसिले लाइ सरदार ख़ान चानी जो अमीन तौरु नालो ॾेई छॾियो। PP अॻवान तारिक़ अनवर सियाल जो चवणु आहे त नियाणी तरफ़ां पाक किताब खणी अचण बाद समूरियूं रंजिशूं ख़तमु करे छॾियूं आहिनि। बाक़ी फ़ैसिलो थिए त जीअं हक़ीक़तुनि जी ॼाण मिली सघे।